माहवार मैगजीन, हमसरी हैदराबाद। शुमारो फेब्रुवरी 2021 है। पेश खिदमत है सिलसिले तारीख, अदब ऐं समाजियात मां मोहतरम अब्दुल हकीम अरशद साहब जो लेख शेख अयाज, सिंध धरती मां जो रूह। आवाज साकिब अबड़ो। अठावीह डिसंबर जी तारीख़ हर साल जॾहिं बि ईंदी आहे त सुबुह जो उथण साण ई मुंहिंजूं अखियूं भरिजी ईंदियूं आहिनि। मूंखे पंहिंजो रूह रिजल ऐं हाव छिनल महसूस थींदो आहे। पंहिंजे टुकड़ा टुकड़ा दिल खे समेटींदे बेइख्तियार मुंहिंजा हथ रब पाक जेको बेपरवाह बादशाह आहे उन जे हुज़ूर खजी वेंदा आहिनि। दिल जो सॼो दर्द चपन ते आणींदे ऐं मरहूम शेख अयाज़ लाइ रहमत, रूहानी बरकत ऐं अयाज़ जी जनम भूमिअ धरती मां सिंधड़ीअ लाइ अमुन, ख़ैर, सलामती, बका ऐं ख़ुशहालीअ लाइ दुआ घुरंदो आहियां। अयाज़ हिन धरतीअ जो दीवानू, सिंधड़ीअ जो सचो ऐं सुपतियो आशिक़, सिंधी क़ौम जो रहबर ऐं रहनुमा, जंहिं लाइ मरहूम जो लफ़्ज़ लिखंदे मुंहिंजो हाव ॾके थो। केॾो न भाग वारो हो जो मोए पुॼाणा खेसि लतीफ़ सरकार जो पाड़ो नसीब थियो हो। 28 डिसंबर ते जॾहिं सॼी सिंध जा अदीब, शाइर, मुफ़क्किर, ॾाहा ऐं साञा वंद सिंधी अदबी संगत जी जुबली कॉन्फ्रेंस में सॼी सिंध मां छिकिजी अची सिंध म्यूज़ियम हॉल हैदराबाद में शरीक थियण लाइ कठा थिया हुआ, उहो ॾींहुं असां लाइ ॼण त ईद जी ख़ुशियुनि जो ॾींहुं हो। त ओचितो उन वक़्त जे सेक्रेटरी मानवारे अयाज़ गुल पंहिंजा सुॾका रोकींदे अखियुनि मां आब हारींदे ऐलान कयो हो त अॼु सिंध जो अज़ीम शाइर शेख अयाज़ असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। इन करे अदबी संगत जी जुबली कॉन्फ्रेंस खे अयाज़ जी ताज़ियती गॾिजाणीअ में तब्दील कयो वञे थो। हीअ ख़बर सॼे हॉल में वेठल मुअज़्ज़िज़ दानिशवरनि लाइ बिजली बणिजी कड़की, ॼण त संदन ज़हन ते छिप किरी पई हुजे। थोरी देर लाइ त असीं सभु पिंड पढ़ण बणिजी वियासीं ऐं पोइ हॉल में सुॾकनि ऐं उछगारुनि जो सिलसिलो शुरू थी वियो। असां सभिनी लाइ उहा घड़ी अज़ीम अलमीअ जी घड़ी हुई। अयाज़ सिंध धरती माउ जो रूह हो। अयाज़ न रुगो गुज़िरियल 20वीं सदीअ जो महान शाइर हो, पर अयाज़ सदियुनि जी सदा हो। अयाज़ हिन मज़लूम धरतीअ जे पीड़ा जी पुकार जो पड़ला हो। अयाज़ सिंध ते ॾाढ, ॾमुर, ॾहका, जबुर, सितम, इस्तेसाल, इस्तबदाद ऐं परमारियत जे ख़िलाफ़ सच जो आवाज़ हो। अयाज़ शाह इनायत खां GM सैयद ताईं सिंध जे समूरनि सरवेचनि सां गॾु ज़ुल्म ख़िलाफ़ ललकार हो। अयाज़ पंहिंजे दौर जो सुक़रात हो, मंसूर ऐं सरमद हो। अयाज़ सिंध में हिक नए सोच फ़िक्र जी तारीख़ जो सर्जनहार हो। 1 यूनिट वारे दौर में अयाज़ आस ऐं उम्मीद, आज़ादीअ लाइ हलायल हलचल जो हीरो ऐं ज़िंदगीअ जी तारीख़ राहुनि ते रोशनीअ मिसल हो। अयाज़ लतीफ़ जे छिड़ियल साज़ जे आवाज़ जो पड़ाॾो, मुंहिंजे दड़े मां उभरी आयल पुकार जी गूंज हो। अयाज़ सिंध हो ऐं सिंध अयाज़ हुई। असीं सिंध वारा अञा ताईं अयाज़ खे सुञाणे न सघिया आहियूं। शायदि ज़माने जो को नओं सोरली ऐं इनमेरी शिमल अची इन खे ॻोल्हे लहनि ऐं उन जे फ़न ऐं फ़िक्र जी तहक़ीक़ करे असां में अयाज़ शनासाईअ जो शऊर उभारीनि। असीं त आहिस्ते आहिस्ते अयाज़ खे विसारींदा पिया वञूं। असांखे ख़बर नाहे त अयाज़ रोज़ रोज़ हिन धरतीअ ते पैदा न थींदा आहिनि। असां लाइ मशहूर हो त असीं मुर्दा परस्त आहियूं, पर हाणे त शायदि असीं मुर्दा परस्त बि न रहिया आहियूं। हा, असीं ख़ुद परस्त ज़रूर थींदा पिया वञूं। गुज़िरियल 20वीं सदीअ में सिंधी समाज जी तारीख़ जा 2 उनवान अहिड़ा आहिनि जिन जो मुतबादिल असांखे पूरी सदीअ जी तारीख़ में नथो मिले। GM सैयद ऐं शेख अयाज़ ॿिन्ही जूं तारीख़ ते मुहरूं लॻल आहिनि। केरु पंहिंजे क़द ऐं बुत खे खणी केतिरो बि फैलाए ऐं ईंघाए, पर इन्हनि जो मुतबादिल बणिजी नथो सघे। अयाज़ ऐं सैयद खां सवाइ सिंध जी तारीख़ नामुकमल आहे। जेकॾहिं
हीअं चवां त वधाउ न थींदो त तारीख़ अयाज़ ऐं सैयद जे आॾो कंधु झुकाए बीठी आहे। अयाज़ इल्म, फ़िक्र, ॾात ऐं ॾाहप जो उहो हमालिया आहे जंहिंजी डेग ऐं वेकर जो को काथो बि नथो करे सघिजे। अयाज़ सिंधी शाइरीअ में नऊं रूह फूकियो हो, नऊं मोड़, नऊं रंग ऐं नऊं ढंग, नवां मौज़ूअ, नवां असलूब ॾिना हुआ। अयाज़ सिंधी शाइरीअ खे उर्दू ऐं फ़ारसीअ जे कोड़ खां आजो करे उनखे निज सिंधी मुहावरा, अलामतूं, असलूब ऐं उनवान ॾिना हुआ। अयाज़ असांखे सबक़ सेखारियो हो त फ़न ऐं फ़िक्र जी सोच जो तानी पेटो धरतीअ ऐं ज़िंदगीअ मां ई उणणु घुरिजे ऐं जेको अदीब ज़िंदगी जे मसइलनि खां मुंहुं मोड़े थो सो कायर आहे, कूड़ जो साथारी आहे। इहो ई सबबु हो जो हुन पंहिंजी तख़लीक़ जो मौज़ू सिंधड़ी ऐं जिंदड़ीअ खे बणायो हो। 1 यूनिट वारे कहरी दौर में जॾहिं धरती माउ खे ज़ंजीरुनि में जकड़े सिंध जे वजूद खे ख़तम करण जी साज़िश कई वई त उन जे रद्द अमल में अयाज़ जा बैत भंभट बणिजी भड़किया। अयाज़ पंहिंजी शाइरीअ जे रूप में अहिड़ो त सूर फूकियो हो जो सॼी दुनिया अयाज़ जे आवाज़ ते उथली पई हुई, जीअं दरिया में मींहोगीअ जी मुंद में मस्ती ईंदी आहे ऐं हज़ारे कारकुन सिर तिरुनि ते रखी पंहिंजे वतन, पंहिंजी धरतीअ, पंहिंजी सकाफ़त, ॿोलीअ, जोग्राफ़ीअ ऐं तारीख़ जे तहफ़ुज़ ऐं आजपे लाइ सीना साहिब मैदान में आया हुआ। अयाज़ ऐं सैयद सिंध धरतीअ जा मसीहा बणिजी उभरिया। को मञे न मञे पर तारीख़ गवाह आहे त सिंधी समाज जे मथाछरे ते बर्फ़ जा ॼमियल दग उन्हनि रिझाया। अॼु असांखे ज़िंदगीअ राह ते रवां दवां अचे थी, उनखे आंगुर मां वठी उन्हनि ते हलणु सेखारियो। मौत हिकु अटल हक़ीक़त आहे, मौत खां को बि बची नथो सघे। अॼु सैयद ऐं अयाज़ असां में मौजूदु नाहिनि, पर यादि रखणु घुर्जे त अज़ीम हस्तियूं, ॾाहा, मुफ़क्किर ऐं जीनियस इंसान आख़िर इंसान ई हूंदा आहिनि। हिन धरती माउ जी गोद में वञी आरामी थियनि था, पर पंहिंजे आदर्शनि, नज़रिए ऐं तइलीम ऐं मैसेज जे हवाले सां हू अॼु बि ज़िंदा आहिनि। उन्हनि असांखे जेको शऊर ॾिनो हो उन जी लाट खे रोशन रखणु ऐं ईंदड़ नसुल ताईं उनखे पहुचाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। अज़ीम इंसाननि जी मञता जो सही तरीक़ो इहो ई आहे त ही रोशनीअ जो चिराग जेको असां वटि आहे उन में कुझु पंहिंजा लुड़क, कुझु पोरे जो पघर ऐं कुझु रत फुड़नि जो तेल मिलाए उन जी लाट खे झरकायूं। असां मां हर हिक खे पंहिंजो हिस्सो मिलाइणो आहे, तॾहिं अयाज़ जे हिन ख़्वाब जी ताबीर मुमकिन थी सघंदी त दरिया अंदर जा दहशत आ, कंहिं ॾींहुं क़यामत थी वेंदी, तूं मां त रुगो हिन सिंधूअ ते हिक लहर उभारे वेंदासीं।